अस्सलाम वालेकुम। मां अली रज़ा रिंद। अॼु जी पंहिंजी स्टोरी जो टॉपिक आहे मिस्टर चांडियो। तव्हां हुन ते मीम्स ठाहियो था, पर तव्हांखे ख़बर आहे मिस्टर चांडियो खे ख़तरनाक बीमारी आहे जंहिंजो नालो आहे बवासीर। हुन बीमारी सां गॾु गॾु हुनखे कुझु कीड़ा बि आहिनि जेके जीअं हरकत में अचनि था त मिस्टर चांडियो जी बि हरकत शुरू थी वञे। तव्हां हिन वीडियोज़ में बि ॾिसी था सघो त कहिड़ी तरह ही कराटे बाज़ी थो करे। हिनखे हिन शयुनि जो बिल्कुलु बि शौक़ु न आहे। हीउ पाण वांगुरु नॉर्मल थियण थो चाहे, पर छा करे कीड़ो जेको हिनखे नॉर्मल थियण ई नथो ॾिए। छा करे ही वीचारो बवासीर जंहिंजो इलाज बि ढूश अथनि। मखदूम हिना मखदूम जुनैद जेका हिन जो इलाज कराए कराए थकिजी पिया आहिनि, पर पोइ बि को बि असरु नथो पए। केॾी महिल टंग हेॾे मथे थो खणे, केॾी महिल टंग होॾे मथे थो खणे, केॾी महिल हेॾे लत थो हाणे, केॾी महिल होॾे लत थो हाणे। तव्हां हिन जी हिन हालत में बि मीम्स था ठाहियो, खिलो था। अफ़सोस, इहा हिकु ॾुख भरी कहाणी आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां वरी हिन पोस्ट ते बि हा रिएक्ट ॾींदो। अफ़सोस, ॾाढो अफ़सोस। अॼु खां पोइ मां त मिस्टर बवासीर चांडियो, मिस्टर चांडियो बवासीर ते हिकु बीमारी आहे, उहा केतिरी ख़तरनाक आहे हिन जो अंदाज़ो तव्हां मिस्टर चांडियो सां लॻाए था सघो। त बराए महिरबानी हिन ते का बि मीम्स न ठाहियो, शेयर न कयो। दुआ कयो अलाह से हिन खे जल्द मां जल्द सेहतियाब करे ऐं हिन कीड़े मां हिन जी जल्दी जान छुटे। आमीन।